अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही है असांजो सिंध जो नाले वारो मज़ाक़ अदाकार मासात उर्फ खीरो बुरड़ो। खीरा कहिड़ा हाल आहिनि? वाह ख़ुशि आहे? उस्ताद दुआऊं अल्लाह जा एहसान। कीअं अथई तबियत हाणे? तबियत हाणे कल्ह खां वठी सही आहे। 8-10 रोज़ मानियूं खावां थो हाणे। असांजा प्यारा दोस्त ॾिसनि था असांखे ऐं उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां छा था महसूसु कयो? बिल्कुलु संग जी वॾी महिरबानी। सभिनी खे अलाह साईं ख़ुशि रखे। असांजो सीनियर उस्ताद मुंहिंजो बाबू मोला हिनखे हयाती ॾे। तमामु खिलड़ी तबियत अथसि ऐं मोतबर शख़्सियत आहे। तूं बि घटि न आहे खीरा। असांजो तमामु बहितरीनु सिंध जो मज़ाक़ आर्टिस्ट आहे खीरो बुरड़ो, जेको तमामु मासात जे नाले सां मशहूरु आहे। मासात इहो त ॿुधाए मूंखे। मासात ओ मासात। वॾी महिरबानी खीरा, वॾी महिरबानी। अलाह ख़ुशि कंदी। कुर्ब कुर्ब लख।